क्यों? हाँ दोस्तों, इन वक्त असां खेंजू खां कुछ ही किलोमीटर दूर रेगिस्तानी इलाके में मौजूद आहियूं। जिते मुझे हर पास ॾिसी सघो था, पंजाब में जो हर रोज़ के बुनियाद पे ही जो पानी है ही साफ़ ना है, ही ज़हरीलो पानी है, सेम जो पानी है जो सिंध के ज़मीन में छोड़ कयो पियो वञे, जैसा न रुगो सिंध की हज़ारे एकड़ ज़मीन मुतासिर थी रही है, पर उन सां गॾोगॾु जंगली जीवत जेका जानवर हैं उन्हनि जे लाइ बि नुक़सानकार है। ये पानी पीअण सां जेका जानवर हैं उहे बि जेका आहिनि मरी वञनि था। हीअ त ज़मीन जे लाइ जेतिरो नुक़सानकार है एतिरो ही जंगली जानवरनि जे लाइ बि नुक़सानकार है। पर पंजाब वफ़ाक़ जी सिंध सां मटेरियल मुहावरो जेको आहे सलूक उहो लाॻीतो हलंदो पियो अचे। केतिरे ई सालनि खां हीउ पाणी अचण जे करे खेंजू ऐं खेंजू खां जेका पोइ हिते जेका बि सिंध जा इलाइक़ा आहिनि, ज़मीन उते जेकियूं सुठियूं सुठियूं ज़मीनूं हुयूं उहे बंजर बणिजी चुकियूं आहिनि ऐं हीअ अॻिते पाणी वञे पियो ऐं हीअ सिंध जा कई इलाइक़ा कई ज़िला ॿिया जेको आहे उहो बि उन्हनि जा ज़मीनूं बंजर करे वञे पियो। तमामु दोस्त वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। असांजे वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो हुयो त जेकी पंजाब जी ॾाढ आहे, पंजाब जी बरबरीअत आहे, उहा अवां दोस्तनि खे ॾेखारे सघूं त कहिड़े नमूने हूअं सिंधु दरिया ते धाड़ो हणी सिंधु दरिया ते कैनाल ठाहिया पिया वञनि, पर ज़हरीलो पाणी सिंध जे ज़मीननि में छोड़ कयो वञे। अफ़सोस अफ़सोस। तमामु दोस्त वीडियो खे शेयर कयो।